वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडीअ जो एक बेहतरीन वाक़ियो जेको तमामु बहितरीन वाक़ियो आहे। ॾिसी ऐं ॿुधी तमामु घणो तव्हांखे पसंदि बि ईंदो। दोस्तो जलाल चांडियो हिकिड़े ॾींहुं पंहिंजे ओताक ते वेठो हुयो त हिकिड़ो शख़्स जलाल चांडीअ खां तारीख़ वठणु आयो शादीअ जी। त जलाल चांडिया असांखे शादीअ जी तारीख़ ॾे, असांजो हिकु महफ़िल आहे ऐं उहो हिन नवाबशाह तर में वेझे ई आहे। ऐं जलाल चांडीअ खां तारीख़ वठी उहे माण्हू विया हलिया त हिकिड़ो शख़्स जलाल चांडीअ वटि आयो त जलाल चांडीअ खे चयईं त जलाल चांडिया हे तारीख़ त तो हिननि खे ॾिनी आहे, लेकिन हे दोल वारो भत खाईंदा ई न आहिनि ऐं तूं जॾहिं ॻाइणु वेंदे त तुंहिंजे लाइ हिकु मसइलो क्रिएट थींदो ऐं तुंहिंजे लाइ जेको आहे सो हिकु तकलीफ़ थींदी। त महिरबानी करे हिननि खे बयानो मोटाए ॾे ऐं हिननि जी शादीअ में ॻाइण खां इनकार कर। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडीअ खे इहा ॻाल्हि ख़बर पई त जलाल चांडियो उन्हनि जो नंबर लिखी छॾियो हुयो ऐं जलाल चांडीअ 10,000 रुपया जेको आहे सो एडवांस में बयानो हुनखे ॾेई विया जलाल चांडीअ खे त जीअं ॿिन्हिनि धुरियुनि खे पक थिए त फ़नकार बि ईंदो ऐं फ़नकार खे बि पक थिए त भाउ फलाणी जाइ ते हिकु महफ़िल आहे। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां हिकिड़े शख़्स खे जलाल चांडीअ उहे 10,000 बि वापसी ॾिना ऐं जलाल चांडीअ इहो न्यापो मोकिलियो त बाबा तव्हां साईं पीर पागारे जा मुरीद आहियो ऐं तव्हां जेको आहे सो दोल जो भत खाईंदा न आहियो ऐं मां दोल खां सवाइ ॻाईंदुसि कोन। त अहिड़े तरीक़े सां पोइ जॾहिं उन्हनि वटि इहे पैसा वञी वापसी पुॻा ऐं इहे ॻाल्हियूं सभई जॾहिं उन्हनि ॿुधियूं त जलाल चांडीअ जो हिकु भलोड़ दोस्त हुयो ऐं पुराणो दोस्त हुयो जलाल चांडीअ जो। त उन्हनि माण्हुनि उन जेको आहे सो जलाल चांडीअ जे दोस्त खे राति जो तक़रीबन 10 बजे टैक्सी किराए ते वठी करे ऐं जलाल चांडीअ जी तरफ़ रवाना कयो ऐं उन्हनि शख़्सनि चयो त बाबा सुभाणे असांजी दावत आहे ऐं सुभाणे असांजो महफ़िल आहे, कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडीअ खे तव्हांखे वठी अचिणो आहे, छाजे करे जो असां पंहिंजा दोस्त यार ऐं संगत साथनि खे चई छॾियो आहे त असांजे महफ़िल में जलाल चांडियो अची ॻाईंदो जेको सिंध जो हिकु भलोड़ फ़नकार आहे। त असांजी बदनामी थींदी जे अगरि जलाल चांडियो न ईंदो। त अहिड़े तरीक़े सां पोइ उहो शख़्स जलाल चांडीअ वटि वञी पुॻो ऐं जलाल चांडीअ सां मिली करे सॼी हक़ीक़त जलाल चांडीअ खे ॿुधाई उन्हनि। त जलाल चांडियो वञी राज़ी थियो ऐं उन ई तरीक़े सां जलाल चांडीअ खे उन ई गाॾीअ में खणी अची ऐं जॾहिं उन महफ़िल ताईं पुॻा त परे खां जलाल चांडीअ जी गाॾी ॾिसी करे त माण्हू उहे झुमरियूं पाइण लॻा ऐं जलाल चांडीअ खे ॾिसी तमामु घणो ख़ुशि थिया। ऐं जलाल चांडियो बि हिकु सियाणो माण्हू हुयो। जलाल चांडीअ बि ॾिठो त हाणे मां हिननि खे जवाबु बि ॾिनो आहे, लेकिन हिननि खे कंहिं तरीक़े सां राज़ी बि करिणो आहे। त जलाल चांडियो गाॾीअ मां लही करे नचणु स्टार्ट थी वियो ऐं हुननि जे ख़ुशीअ में शरीक थी वियो। त हो बि मालिक मुतमइन थी विया ऐं जलाल चांडियो बि ख़ुशि थी वियो ऐं जलाल चांडियो बि अहिड़े तरीक़े सां वञी सॼी राति उहा शादी ऐं महफ़िल ॻाए करे ऐं पंहिंजे ॻोठु रवाना थियो। दोस्तो जलाल चांडीअ जा किसा ऐं कहाणियूं असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।